मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, गुरुदेव जे कमल क़दमनि में सिर झुकायां थो। तव्हां सभिनि प्यारनि वास्ते, सॼे विश्व वास्ते आसीस ॾिना। तव्हां सभिनि जे, तव्हां मां हिक जे चरणनि में सिर झुकायां थो। हिन तव्हांजे दास वास्ते दुआ पिना थो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, जंहिं ॻाल्हि जो अॼु तव्हां सां ज़िक्र करियां थो, इहा ॻाल्हि 1939 में, यानी 72 साल अॻु थी। 1939 में गुरुदेव साधू वासवानी जिन खे लंका मां, सिलोन मां कोठ आई। उतां के माण्हू चढ़ी आया ऐं चीखेन वेनती कयूं त हींअर हिटलर, पहिरियों कमु जेको हिटलर कयो, he pounced upon Poland. It is known in history as the rape of Poland. पोलैंड जा माण्हू वीचारा असुल तयारु की न हा, उन्हनि जे मथां वञी पियो। ॾाढो वॾो लश्कर ठाहियो हुअईं। केॾा मिलिटरी प्लेन्स, एरोप्लेन्स जा ईंदा हुआ कंहिं नगर जे मथां। एॾो उन्हनि जो पाछो पवंदो हो, सिजु लिकी वेंदो हो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, उन वक़्तु के आया अची साधू वासवानी जिन खे वेनती कयूं त असीं पैन एशियन कॉन्फ्रेंस फॉर पीस को ठाहियूं था सिलोन में। तव्हीं जेकर हुन कॉन्फ्रेंस जा प्रेसिडेंट अची थियो, छो न हुन वक़्तु गुरुदेव जिन जी सिहत अहिड़ी ठीकु की न हुई ऐं डॉक्टरनि सम्झो त जेकॾहिं गुरुदेव पाणीअ जे जहाज़ में मुसाफ़िरी करे त उहो शायदि असांजी सिहत लाइ फ़ाइदे वारो थिए। इन करे डॉक्टरनि बि हिमथायो गुरुदेव साधू वासवानी जिन खे त तव्हीं जेकर वञो, के ॾींहं ज़रूरु सिलोन लंका मां थी अचो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, इन संबंध में गुरुदेव हलिया हा सिलोन में। सिलोन में मां सम्झां थो हफ़्तो या ॾेढ गुज़ारियऊं। पोइ सदर वीचार थियो त मां जेकर कुझु ॾींहं कंहिं जीअं पूने जे भरिसां महाबलेश्वर आहे टकरीअ ते, त कंहिं अहिड़े हंध ते मां हली जेकर कुझु ॾींहं गुज़ारिया त सिलोन में, लंका में न्यूरेला अहिड़े क़िस्म जी जॻह, अहिड़े क़िस्म जो नगर हो ऐं असीं उते वियासीं न्यूरेला में। न्यूरेला में खेनि एॾी सांत मिली ऐं अहिड़ो मिठो वायुमंडल जो त मां पंहिंजो के नैना रही पिया। ऐं जंहिंखां पोइ वरी कोलंबो में आया ऐं वापसि सिंध में। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, न्यूरेला में जॾहिं मींहुं न पवंदो हो
त गुरुदेव हलंदा हुआ पंधु करणु बस जिते रहियल आहे उनजे भरिसां हिकु नंढो बाग़ हूंदो हो, उन बाग़ में हली पंधु कंदा हुआ। हिकु ॾींहुं उते पंधु करे रहिया हुआ त हिकु उते जी मंडम खेनि ॾिसे थी, पई निहारे पोइ अॻिते अचे थी ऐं अची गुरुदेव खां पुछे थी त तव्हांजे अखियुनि में अजीब जोति पई वरे, तव्हीं किथां था अचो? तव्हीं सीलोन जा त नथा नज़र में अचो, लॻे पियो तव्हीं परदेसी आहियो, तव्हीं किथां था अचो? तॾहिं गुरुदेव जवाबु ॾिए थो हिन मंडम खे, चए थो बेशक मां हिकु शेवक आहियां प्रभु जो, सिंध मां अचां थो, प्रभु जो पैगाम खणी अचां थो। तॾहिं इहा मंडम चवे थी पर ॾिसिजो तव्हीं प्रभु जो पैगाम त खणी आया आहियो, पर ॾिसिजो त तव्हीं गौतम बुद्ध बाबति ज़िक्र न करियो। हिते सीलोन में गौतम बुद्ध लाइ घणो प्यारु हूंदो आहिनि, उते एतिरा बुद्धिस्ट विहार आहिनि तव्हांखे अजब लॻंदो ॾिसी। उते गौतम बुद्ध लाइ ॾाढी श्रद्धा, मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, हीअ भेण क्रिस्तान हुई, जंहिं करे गुरुदेव खे चयईं त गौतम बुद्ध बाबति ज़िक्र न। गौतम बुद्ध हिकु मामूली इंसान हो, राजा जो पुटु हो, शादी कयईं, ॿार ॼायईं, मामूली इंसान हो। तव्हीं जे कंहिंजो बि ज़िक्र करियो त जीसस श्री ईशा जो तव्हीं ज़िक्र कजो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, गुरुदेव सांत में हिन भेण जो हिते ॿुधो ऐं पोइ हिन भेण खां पुछाईं, चईं त ईअं आहे न त श्री ईशा चयो त गॉड इज़ लव, प्रभु आहे प्यारु, इन करे सभिनी खे तव्हीं प्यारु ॾियो। तूं छो नथी गौतम बुद्ध खे बि प्यारु ॾीं? गौतम बुद्ध बि प्रभुअ जो बालक हो, तूं उन जे ख़िलाफ़ु छो आहीं? जेकॾहिं तूं श्री ईशा जे नक्श क़दमनि में हलणु चाहीं थी त तूं हिक हिक खे प्यारु ॾे। हिक हिक में प्रभु पाण आहे ऐं तोखे खपे त तूं जेकर हिक हिक खे प्यारु ॾीं। इहो ॿुधी अखर हीअ भेण सांत में अची वई ऐं पोइ पंहिंजो रस्तो वठी हली वई। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, आहिस्ते आहिस्ते न्यूरेला जे माण्हुनि खे साधू वासवाणी बाबति वेही वधीक परूर पवंदी ऐं हिकु ॾींहुं हिकु ग्रुप, हिकु टोली गॾिजी अची खेनि वेनती करे थी त तव्हीं भाॻनि सां असां वटि आया आहियो, तव्हीं जेकर असांखे को लेक्चर ॾियो। अहिड़ी निवृत सां ऐं अहिड़े प्यार सां इहा वेनती कयऊं जो संदन वेनती गुरुदेव जे दिलि में घिरी वई ऐं चयईं त मां तयारु आहियां। न त चयो हुअईं त मां सांत में पंहिंजो वक़्तु गुज़ारणु चाहियां थो। सचमुच न्यूरेला पहाड़नि ते केॾी बाणी लिखियऊं जेका नूरी ग्रंथ में छपियल आहे, रूह रबाब, गीतामणी। अहिड़ी तरह मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं,
पर क़बूल कयूं, चऊं त तव्हां ऑर्गेनाइज़ करियो, मां ख़ुशीअ सां अची लेक्चर ॾींदुसि। लेक्चर जी तारीख़ मुक़ररु कई वई। गुरुदेव खां पुछऊं त तव्हां कहिड़े सब्जेक्ट ते ॻाल्हाइणु चाहींदा। गुरुदेव खे सब्जेक्ट ॾिनो, रिलीजन एंड द न्यू एज। रिलीजन एंड द न्यू एज, धर्म ऐं नओं ज़मानो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं। हॉल भरियो पियो हो, वॾो हॉल की न हो, पर मॉडरेट साइज़ जो हॉल हो, पर हॉल सॼो भरियो पियो हो। ऐं लोक गुरुदेव खे ॿुधण आया। ॾिसंदा हुआ त ही सादी ख़मीस, चोलो ऐं गोॾ ॿधल धोती त कोन खेनि परूर हुई त गुरुदेव केॾा न विद्वान हुआ ऐं उपदेशक, मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं। पर जॾहिं गुरुदेव पंहिंजो मुख खोलियो ऐं ॿुधायईं त कीअं धर्म हिकु ज़माने खां ॿिए ज़माने में ट्रांज़िशन धर्म जो थियो आहे, हुननि जूं अखियूं फाटी पियूं। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं। ऐं लेक्चर ॾियण खां पोइ चयूं त असांखे जेकर क्वेश्चन आंसर मीटिंग ॾियो। इन करे क्वेश्चन्स आंसर्स थिया लेक्चर खां पोइ। हिकु इंजीनियर हो, मां वञा थो, तंहिं गुरुदेव साधू वासवाणी खां पुछो, पर तंहिंखां अॻु मूंखे ॿुधाइणु विसरी वियो। गुरुदेव खेनि चयो पंहिंजे लेक्चर में त धर्म बि हिकु साइंस अथव। धर्म खे ईअं न सम्झो त का अहिड़ी तहिड़ी ॻाल्हि आहे। धर्म बि हिकु साइंस आहे। धर्म खे असीं पंहिंजी ॿोलीअ में कोठींदा आहियूं आत्मविद्या। विद्या माना साइंस। रिलीजन इज़ अ साइंस ऑफ द स्पिरिट। जीअं फिज़िकल साइंसिस आहिनि ऐं प्रकृतिअ बाबति खोजणूं कनि था, साॻीअ तरह असां मां हिकु हिकु आत्मा आहे। असांजे अंदरि हिकु अजीब दुनिया आहे। उन दुनिया खे पंहिंजा कानून आहिनि। उहे कानून स्टडी करणु, उहा आहे आत्मविद्या। आत्मविद्या। ऐं चईं त आत्मविद्या जे रस्ते ते हलण लाइ टिनि ॻाल्हियुनि जी ॾाढी ज़रूरत आहे। मूं चयो मां तव्हांखे इहे टे ॻाल्हियूं जेकर ॿुधायां आहिनि। पहिरीं ॻाल्हि जा ज़रूरी आहे, जेकॾहिं तव्हां धर्म जे राह में पंधु करणु चाहियो था, ऐं धर्म फ़क़ति ॿुधण लाइ की न आहे, या धर्म जा पुस्तक पढ़ण लाइ की न आहे, पर धर्म आहे इट इज़ अ लाइफ टू बी लिव्ड। यू हैव टू लिव दैट लाइफ। इन करे धर्म जा के कानून आहिनि जिन खे असीं साधन करे कोठींदा आहियूं। ऐं पहिरियों साधन जो धर्म जो आहे सो आहे सच, सत्य। सत्य जिते सत्य न आहे उते धर्म आहे की न। भले तव्हां केॾा बि गॾिजी गीत ॻायो, भले तव्हां केॾो बि गॾिजी नाम उछारियो, कीर्तन करियो, जेकॾहिं तव्हांजे जीवन में सच जी साखी न आहे त तव्हां खां कोसा परे आहियो। पहिरियों कानून जेको आत्मविद्या जो आहे सो आहे सत्य। असांजे ऋषियुनि चयो आहे सत्यात नास्ति परो धर्म। सत्य खां मथे ॿियो को धर्म ई कोन्हे। बहितर आहे त मां सत्य जी ज़िंदगी रहां, सच जी ज़िंदगी रहां, तंहिंखां जो मां रोज़ु सत्संग में अचां ऐं वरी वञी कूड़ में किरां।
धर्म जो पहिरियों कानून आहे सत्य। सत्य। भारत खे जॾहिं आज़ादी मिली तॾहिं पुछूं, चयूं त कहिड़ो माटो पंहिंजे अॻियां रखणु था चाहियो, त असांजे वॾनि चयो असीं ही माटो रखणु था चाहियूं, सत्यमेव जयते। जय आहे उन्हनि जी जे सत्य जे राह में पंधु कनि था। पर ॾिसो असांजी अॼुकल्ह हालति कहिड़ी आहे। अॼुकल्ह जिते वञो उते ठगी, जिते वञो उते कूड़, जिते वञो उते करप्शन। ख़ासि करे जेके सत्संगी आहिनि, जेके सत्संग में अचनि था, तिन लाइ ज़रूरी आहे त सत्य जी साखी पंहिंजे जीवन में ॾियनि। पोइ जेकॾहिं तव्हांखे कंहिं सुवाल जो जवाबु न ॾियणो हुजे, तव्हां माठ में रही सघो था। तव्हां खेसि चई सघो था भई इन सुवाल जो मां जवाबु ॾेई नथो सघां, या तव्हां खेसि चई सघो था त भई इहो सुवालु भले तूं ॿिए कंहिंखां पुछ, मां इन बाबति कुझु चई नथो सघां। या अहिड़ो कुझु जवाबु ॾिजे जो अॻिलो इन सुवाल खां फिरी वञे। जीअं थियो न, मूं तव्हां सां अलाए ज़िक्र कयो हो, अलाए न मां सम्झां थो मूं तव्हां ज़िक्र कयो हो त जॾहिं पांडवनि लड़ाई खटी, महाभारत जी लड़ाई खटियाऊं, तॾहिं खेनि ख़्यालु थियो त जेकर हिकु ॾींहुं असीं ईअं ई हलूं घुमणु, त पोइ वन में हलूं या ॿिए कंहिं हंधि हलूं, पर असीं पाण सां को बि वेपन, को बि तीर या कमान, को बि हथियार पाण सां न खणी वञूं। ईअं ई हथियार बिना असीं थोरो ताज़ी हवा खाई अचूं। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ही विया त पोइ वन में। द्रोणाचार्य जो पुटु उहो लड़ाईअ में कोन मरी वियो हो, अश्वत्थामा। उन खे ख़बर पई त ही निकिता आहिनि हथियार बिना। चई मां हिननि खां वेर वठंदुसि। सो हू पाण सां हथियार खणी वियो हिननि जे ॻोल्हा में त किथे विया आहिनि, त मां हिननि खे वञी पंहिंजनि तीर कमाननि सां ख़लास करे छॾियां। आयो तपोवन में आयो, पांडवनि खे ख़बर पइजी वई त हीउ अचे पियो असांजे पुठियां। श्री कृष्ण सां गॾु हो। कृष्ण खे चयूं त हाणे बचाइण जो कमु तेजो कमु आहे। हिते साम्हूं ॾिठऊं त ऋषि दुर्वासा, तव्हांखे ख़बर हूंदी त ऋषि दुर्वासा नंढी वॾी ॻाल्हि ते अहिड़ो गुस्से में अची वेंदो आहे जो हुन पर सभु डिॼंदा आहिनि त हीअ असांखे कर्स न करे, असांखे सराप न ॾे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, हिन जे आश्रम में हेठि ॿुहिरो हो, ॿुहिरे जो दरवाज़ो हो। उन दरवाज़े ते गालीचो विछाए ऋषि दुर्वासा खे विहारियऊं ऐं कृष्ण खे चयो, दुर्वासा जो कसम खयणो हो त मां छा बि थींदो सच खां परे की न थींदुसि। का बि ॻाल्हि थींदी मां उन जो जवाबु सच सां ॾींदुसि। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, कृष्ण चयुसि त हाणे हिननि खे कीअं बि बचाइणो आहे। चयईंसि बचाइण कमु तुंहिंजो आहे, मुंहिंजो कमु की न आहे। पर मूंखां जे कंहिं अची पुछो त हीअ किथे आहिनि, मां हुननि खे ॿुधाईंदुसि त हीअ हिन पासे पिया वञनि। त हिते कृष्ण खेसि चयो
त तमामु सवली ॻाल्हि आहे, तूं बुरे जे दरवाज़े जे मथां वेठो आहीं, तोखां जे हू पुछनि अची त तोखे पांडवनि जी ख़बर आहे त किथे, त तूं उन्हनि खे चइजांइ अहिड़ीअ तरह ॼण त तूं गुस्से में आहीं ऐं गुस्से में तूं चइजांइ मूंखां खां इहो सुवालु पुछो, पांडव किथे आहिनि, पांडव मुंहिंजे हेठां वेठा आहिनि। ऐं थियो बि ईअं, थोरे ई वक़्त खां पोइ हीउ आयो ऐं अची हिन ऋषिअ खां पुछाईं, चईं त पांडवनि जी तव्हांखे का ख़बर आहे त मूंखां थो पुछी पांडव किथे आहिनि, मुंहिंजो इहो कमु आहे, पांडव मुंहिंजे हेठां वेठा अथई। हुनखे अची डपु लॻो अथई मूं ते पिट न हणे, इन करे हथ जोड़े चई न मूंखे माफ़ी ॾे, मूंखे न पुछणु खपंदो तव्हां खां ऐं तव्हां कृपा करे। मुंहिंजा प्यारा भाउरो, त सच जुदा जुदा नमूननि में ताईं ॻाल्हाए सघो था, पर सच हमेशह ॻाल्हायो। मुंबईअ में साधू वासवानी स्कूल खुलियल आहे, जिते केतिरा विद्यार्थी 2 साल थिया त शायदि खुलियो, पर केतिरा ई विद्यार्थी उते विद्या वठनि था। पोइ मां जॾहिं खेनि वियुसि मिलणु, तॾहिं मूं खेनि चयो त तव्हीं जेकर सच ते पंहिंजी ज़िंदगी ॿधो, छो त पहिरियों सबक़ु जेको जिज्ञासुनि खे ऋषि ॾींदा हुआ, सो इहो सत्यम वद माना हमेशह सच ॻाल्हायो। पोइ मूं चयोमांनि केतिरा भेरा असीं कूड़ ॻाल्हाए था वठूं, असांखे आदत आहे कूड़ ॻाल्हाइण जी, वात मां कूड़ निकिरी थो वञे या ॿिए तरह कूड़ ॻाल्हायूं था, त पाण ते ॾंडु विझूं। पोइ जीअं ॾंडु असीं विझंदासीं त असीं वी विल बी मोर अवेयर। पोइ मूं चयोमांसि ॾंडु फ़क़ति हिकु पैसो विझो, 2 पैसा विझो, हिकु आनो विझो, वधीक न विझो, पर पाण ते ॾंडु विझंदा त तव्हां हमेशह इन यादगिरीअ में रहंदा त तव्हांखे सचो ॻाल्हाइणो आहे। सो मां हिन भेरे मुंबईअ वियुसि त उन स्कूल जी हेड मिस्ट्रेस आई मूंखे गॾिजणु ऐं पाण सां लिफ़ाफ़ो हिकिड़ो खणी आई, चयईं त हीअ पैसा हिननि ॾिना आहिनि ॿारनि जिन अंजाम कयो त असीं सच ॻाल्हाईंदासीं, पर कंहिं न कंहिं सबबु मां सच न ॻाल्हायो अथनि, कूड़ ॻाल्हायो अथनि, पाण ते ॾंडु विधो अथनि, इहे पैसा आहिनि। पोइ 600 अलाए घणा रुपया हुआ। पोइ मूं चयोमांसि मां पाण इन में तोखे विझी थो ॾियां 400 रुपया, तूं 1000 रुपया वञी कमाइण पखियुनि खे अनु वठी इन्हनि ॿारनि खे चओ त हली पंहिंजनि हथनि सां उन्हनि खे खाराइनि। पर इहो ॾाढो ज़रूरी आहे त असीं सच ॻाल्हायूं। पहिरियों क़दम जो असांखे खणणो आहे, आत्मविद्या जेकॾहिं असांखे प्राप्त करणी आहे त पहिरियों कमु असांखे करिणो आहे सच जो साधन। गुरु नानक देव जिन तॾहिं वञनि था सुमेर पर्वत ते, तॾहिं खां सुवालु पुछनि था त तूं प्रभु जंहिं बाबति ॻाल्हाईं थो उन प्रभुअ जो नालो छा आहे? तॾहिं चए थो एक ओंकार सतनाम। प्रभु जो नालो ई आहे सत। द नेम ऑफ गॉड इज ट्रूथ। महात्मा गांधी चवंदो हो, people say God is truth, but I say truth is God। मां चवंदो आहियां त सच ई अथव प्रभु। इन करे जेके बि प्रभुअ खे पाइणु चाहिनि था, जेके बि चाहिनि था त असीं उन पथ ते हलूं, उन रस्ते ते हलूं जो रस्तो असांखे प्रभुअ वटि वठी थो हले, त असांखे सच जो आसरो पकड़णु घुरिजे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ऐं गुरुदेव इन मीटिंग ते इन लेक्चर में असांखे ॿुधाए थो त पहिरियों साधन
जेको तव्हांखे पालन करिणो आहे सो आहे सच, सत्य, सत्य। अॼुकल्ह ॾाढा थोरा माण्हू अथव जेके कूड़ कॾहिं न ॻाल्हाईंदा। शास्त्रनि में ईअं लिखियलु आहे त जेकॾहिं तव्हीं 12 साल यकसाई कूड़ असुल न ॻाल्हायो त तव्हीं थियो था सत्यवादी। सत्यवादी, सत्यवादी जी क्वालिटी कहिड़ी आहे? पोइ सत्यवादी जे न मुख मां जेका ॻाल्हि निकिरंदी सा थींदी ज़रूरु। पर अॼुकल्ह सत्यवादी इंसान कीन आहिनि। इन करे तव्हांखे ऐं पाण खे वरी वरी इहा वेनती कंदो आहियां त तव्हीं पंहिंजे जीवन में सच जो आदर्श उन खां परे न रखो। केतिरा भेरा सच ॻाल्हाइण सां असांजो नुक़सानु थिए थो, पर उहो नुक़सानु भल क़बूल करियूं, सच खां परे न रहूं। गुरुदेव साधू वासवानी हिकु मौक़े ते चयो, ट्रूथ दो शी टेक मी थ्रू द फायर, ट्रूथ दो शी लीड मी टू द गैलोज़। चए थो मां सच ॻाल्हाईंदुसि, पोइ भले सच ॻाल्हाइण जे करे मूंखे अग्नीअ मां लंघिणो पवे, या सच ॻाल्हाइण जे करे मूंखे फांसीअ ते चाढ़ीनि, मां फांसी क़बूल कंदुसि, पर मां खूर में न किरंदुसि। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, केतिरा ई मिसाल तव्हांखे ॾियां सच ॻाल्हाइण जा, पर मां ॾिसां थो त मुंहिंजो वक़्तु बिल्कुलु गुज़री वियो आहे। इन करे ॻाल्हि जो धाॻो हिते रखां थो। उमेदु अथमि त सुभाणे तव्हां सां मिलंदुसि ऐं तव्हां सां ॿिनि आदर्शनि जो ज़िक्र कंदुसि। जेके 3 आदर्श गुरुदेव चया त असीं उन्हनि 3 आदर्शनि सां जेकॾहिं सचा थियूं त असीं आत्मविद्या जे राह में अॻिते क़दम खणी सघंदासीं। पर पहिरियों आहे सत्य, सच, सच, सच। त मां घणा अॼु खां वठी चवंदा त असीं सच ॻाल्हाईंदासीं, भल कहिड़ी बि असांखे तकलीफ़ थिए, असीं सच खां परे न थींदासीं। तव्हांजी महिरबानी। पर मां चाहियां त तव्हीं मेंटली पाण ते कुझु बंधन रखो, भई जेकॾहिं कुझु कूड़ निकिरी वियो आहे त मां त गांयुनि जे गाह लाइ मां थी पाण ते ॾंडु विझंदुसि। पोइ जीअं ॾंडु विझंदा तव्हीं वेंदा वधीक वधीक सच सां सचा थींदा। शायदि अहिड़ी आसीस तव्हां मां हिकु हिकु ते अचे। हिकु जो सत्संग में, सत्संग, हिन जो नालो ई आहे सत्संग, सच जो संग। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, शायदि अहिड़ी आसीस असां मां हिकु हिकु ते जो सत्संग में अचे थो, हिकु हिकु ते अहिड़ी आसीस थिए जो असीं कॾहिं कूड़ में न किरूं, पर हमेशह सच ॻाल्हायूं ऐं हिकु सभागे ॾींहं ॾे हली पंहिंजे प्रीतम खे पायूं जो पाण आहे सच। ओम ब्रह्म कृपा ही केवलम, कृष्ण कृपा ही केवलम, गुरु कृपा ही केवलम। ओम शांति शांति शांति।